नाज़रीन मीरपुरखास मां वाक़िआ अपडेट कंदालू। रिपोर्ट करायो आहे शहबाज़ अली लगारी। पाकिस्तान एइक्स सर्विसमैन सोसाइटी पेस सिंध जे अहम नोटिफिकेशन। पाकिस्तान एइक्स सर्विसमैन सोसाइटी पारां 12 सेप्टेम्बर 2025 ईस्वी ते जारी थियल नोटिफिकेशन मुताबिक़ हवालदार रिटायर्ड मोहम्मद उर्स लगारी खे एक्टिंग सदर पेस तालको हुसैन बुक्स मरी ज़िले मीरपुरखास तौर मुक़ररु कयो वियो आहे। हू पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे आईन ऐं ज़ाब्तनि मुताबिक़ निभाईंदो ऐं सोसाइटी जी अॻुवाणी कंदो जेसीं ताईं वधीक हुकुम जारी न थियनि। हिन नोटिफिकेशन ते ग़ुलाम हैदर चीफ वारंट ऑफिसर रिटायर्ड ऐं एक्टिंग सदर पेस सिंध दस्तख़त कया। असां नेक तमन्नाऊं पेश करियूं था ऐं उमेद था रखूं त हू पंहिंजी ख़िदमतुनि सां अॻूणे फ़ौजी कम्यूनिटी जी बहितरी लाइ बहितरीन क़दम खणंदो।